अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व शफीअना मुहम्मदन नबील उम्मी आबिही व अज़वाजिही व आईत व बारिक वसल्लम अज़दकुल्ला मालूम लकदा इमन अबदा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। मुझा भाई रो अजीजो दोस्तों बुजुर्गों, अल्लाह ताला जी अज सुबह खां वठी हिन महिल ताणी कुरान मजीद पढ़ियो वियो आहे। अज तव्हांजा कल्ब हिन सोणे मुबारकां जे लाइक़ त अवां जो आलिम सगोरा वक्त मटबा सकबा रहा पर जी कया अज कयो दीदार तखो छड़ी पवन ॾाढी तो सुभान अल्लाह। यकीनन कामयाब बणिया जन जो मां चवंदो आहियां के कुछ मिलियो, के कुछ मिलियो, कमाए उहे तो जेके भुखे में तिलावत क्या अल्लाह से कुरान मजीद में ऐलान किया फरमातो या अय्युहल्लज़ीना आमनुस्तईनु बिस्सब्रि वस्सलाह इन्नल्लाह। अल्लाह से फरमायो ओ ईमान वारो जेड़े टाइम ते तहां मथां को दुख अचे का तकलीफ अचे वो दुख ही तकलीफ अचे वठो मां अल्लाह खां एको सब्र सां बियो नमाज सां शिमला जे दुख जे टाइम ते सब नमाज सां इस्तियानो भी क्यों थोड़ी दे छा जे तो इन्नल्लाह मअसीर होता की कुमार सब्र वारन सारा अके तो जे वला तकूलू लिमन युक़तलु लिल्लाहि अमवा बल आयाओ वलाकिन ला तशउरून। अल्लाह सही फरमायो उन्होंने शख्स के इन गालायण वारी मुअल्लिम जो सही केड़ा शख्स जिनके के मां अल्लाह के रास्ते में लड़ने शहीद थिया रब तवां नथा जानो पर मां रब तो जाना कुतो दुनिया वारो उलरो साहब दायो साहब बी को मारो शहादत को भोग तकोनी शहादत का ऊंचे में ऊंचो अमला जेके अल्लाह ताला हिन कुरान मजीद में 4 नंबर अदा करण फरमायो ट्रियों नंबर अदा करण फरमायो अचो हाणे खोलियो कुरान पाक तक़ीयुते इल्लाह वर रसूल फउलाइक मअल्लज़ीना अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीना वस्सालिहीन। जनते मां इनाम जनते मां पंजा
बे नंबर ते सिद्दीक टे नंबर ते शहीद वाह शहीद तवां जा बख्त जो वतन तवां के प्यारो कोने वाह शहीद तवां जा बख्त जो माल तवां के प्यारो जो बच्चा तवां के प्यारा कोन वाह शहीद तवां जा बख्त बियो त ठयो पर तां के पांजी जान भी प्यारी कोने जे मां शहीद थिया माखो रब मां रब जी मर्ज़ी आ मां वठी वेंदो मां रब तां शहीदन खे राज़ी करे छॾींदो मां मुंहिंजो हुज़ूर दा फरमाइनि जहिड़े टाइम ते शहीद खे शहादत थोड़े शहीद जे मथे में धक हेडे मारे तरे पाण फरमायो थोड़े शहीद जे सीधा थोड़े शहीद जे हथन में धक्का थोड़े मुन में धक्का थोड़े शहीद जे रग रग मां हड़त फुआरा करे वंदी आ वो भी शहीद के एतरो ई मस महसूस थींदो आ एतरो दुनिया में मच्छर चको पाए सही कुर्बान वञूं हेॾा जो धक लगस ये काढे आ पाण फरमायो पुट जहिड़े टाइम ते शहीद के शहादत जो इज़ार मिलंदो आ ज़मीन ते किरंदो ई कोन्हे रब जे ज़ात जो दीदार थींदो आ शहीद रब जो दीदार कंदो आ जिस्म माण्हू उतरी वेंदो आ हुज़ूर दा फरमाइनि क़यामत जे आॾो हाज़िर थींदा पर शहीद उथंदा जिस्म जीअं रत पई मदन ॼणो हाणे धक लॻा अथनि पर उनजे रत में दुनिया जे अतरनि खां वधीक पई ईंदी या तो गुलर पिया कंदा हर को यारे इन्हनि मां ख़ुशबू वठी दिल ऐं दिमाग़ खे असांजो करार वठायूं जे साम्हूं ईंदा रब पुछा कनि हल तशतहून शैया घोड़ो जेको घोड़ो अथव अॼु घोड़ो तव्हां चई शहीद चवंदा सुम ओया सुम उक़तल सुम ओया सुम उक़तल सिंजे पुछा थो करे त ॿियो कुझु न खपे हयाती ॾेई वरी दुनिया इज़्ज़त ऐं अज़मत जे करे मिठे मोहम्मद करीम साईं जे इज़्ज़त ऐं अज़मत जे करे वरी शहीद थी थो वठऊं छो त जन्नत जे कंहिं बि नेमत में एॾो मज़ो कोन्हे जेॾो शाहदार में मज़ो आहे दुआ कयो अल्लाह सभिनि खे शहादत जो एज़ाज़ नसीब फरमाए ॾाढी आमीन नथा चओ रुखसती करियो नंढड़े जाबर साईं जो अबो दुनिया में शहीद थियो नंढड़ो जाबर अबे जे जुदाई ते अखरन मां गोड़ा पियो गाड़े हुजूर आया ये निहारे नबूवत ज़ाहिर कयो दुनिया वारो हे उहो सीनो मुबारक हो जो जे सीने जी तारीफ चवण कुरान में लिखी पई आ के तो अल्लाह का व वज़ाना लज़ी अनकद ज़हरक वरफाना लक ज़िक्रक ये सीनो मुबारक ज़ाहिर क्यों तो पाण फरमायो ओ पुट जाबर हेॾे आ मां भाकुर त पाया भाकुर पाए नबूवत जे लब ॾिनो कॾहिं हेॾो चुमियो लई हुज़ूर इएं पिया नंढड़े जाबर खे परचाइनि जीअं अबो पंहिंजे बचे खे परचाईंदो आ पोइ पुछा कयूंसि चइबो ग़मगीन थियो आ रोई थो चए सोना न अवां जो सबक़ मां काथे विसारियो जन्नत जे मारन में पोतो सिमारो तड़ी तो भला दियो तरूर मुस्कुराने लगा फरमाए पुट जाबिर तू जो बाबो जन्नत जे मारन में रूबरू रब जे ज़ात जो दीदार करे रहियो आ सिमला को तो करे के रब पूछे सो मां तुरीदो या सिमला को बाबो छापे चवे कि तू जो बाबो जन्नत जे मारन में रब के इलाज तो करे सुन ओ या सुन ओ कुतल छादो करे तब वो मेहरबानी कर हयाती दई दुनिया में पोइते मोटाए मां तुझे
शहीद थी अचा छो त जन्नत जे के भी नेमत में एडो मज़े ते तो रब ज़ात जे दीदार जी झलक में मज़ो आयो आ हुजूर मुस्कुराइण लगा नंढे जाबड़ के जो पुट तुझो बाबो रब के इलाज तो करई कोई दे मोटाए तुझे रस्ते में लड़ंदे शहीद थी अचा नंढे जाबड़ को मारो तड़ी पियो हाणे अबू अचा त मुबारक ते खणो दुआ फरमायो जी अल्लाह मानड़े जाबड़ के भी बिस्तरे जे मौत बचाए शहादत जो एजाज नसीब फरमाए शहीद नौकर असां बदर जे शहीद नौकर समूरा चओ त पोइ मञणो पवंदो असां नबवी मस्जिद में नबवी मुसल्ले ते शहाद में उमर फारूक जा भी नौकर गुलाम हे कुरान मजीद पढ़ंदे पढ़ंदे शहादत जो एजाज मान वारे सोने नौकर गुलाम पोइ मञणो शहादत जो एजाज मान वारे सोने अली जाबी नौकरों गुलामों असां करबला जे शहीद जाबी जब नौकरों गुलाम बणिया वेठा साडे बड़ थी करे हे वहाबी मौलवी सोने सन हुसैन के न मनींदा छो चढ़ियो थियो आहे उन्हनि जवाननि खे केरु न मञींदो ये नाने मोहम्मद मुस्तारा उन्हनि शहजादनि खे केरु न मञींदो जेके हुज़ूर जे सीने मुबारक ते नंढा कंदा जवे उनारे जी मौसम मंझंदि जो टाइम मुंहिंजो बाबो साईं सुम्हिया पिया बई शहजादा मां सां गॾु हा अबे जी मां खे सिक लगी बई आसान हा मां अबे दे आयमि बड़े को बचन जी नज़र पई फर्क पिया फरमाइल बिनी बचन मां को लोडो ॾेई हथ मां हथ छॾायो बई बच्चा डुकन पिया मां निहारियां पई बच्चा डुकन नबूवत वारे सीने मुबारक ते सुम्हिया मां चवंदो दुनिया जे ॾोठण खे नाने जे घर जो खट्टा मिलन दुनिया जे ॾोटन के नाने जे घर जा पलंग मिलन नानन जा पलंग एडा एडियूं नरम कोनन जो जेडो हसन हुसैन जे नाने जो सीनो मुबारक नरम बई बचाया हुजूर जे सीने मुबारक ते सुम्हिया कमु जाग थिया मुबारक वराए शहजादन के छाती सां लाथऊं वो पाण पर मां जो जी बाबा फातिमा ए बई बच्चा मां के प्यारा थी इन्हनि के नरो आजाद के भी प्यारा थी वो हुजूर दुआ घुरी फरमायो फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबग़ज़हुम फबिबुग़ज़ी अबग़ज़हुम फबिबुग़ज़ी अबग़ज़हुम फबिबुग़ज़ी प्यार क्यों जणो मां मोहम्मद मुस्तफा सां प्यार क्यों जे मुझे बचन सां दावत कई जणो मां सां दावत कई जे मां सां दावत कई जणो रब जे दावत कई के उहे शहजादा हुजूर दा जण हसन ओ हुसैन मथड़ो मुबारक वेजो क्यों इने मारे निहार नवासा ए रसूल शिकरे कोशे कबूल आया सोनो ये मथे वारो त मुबारक बुधो दुनिया वारो दुनिया ना गुलाब मो खुशबू सिंगे दुनिया ना बेल मो खुशबू सिंगे दुनिया चंबेली हुजूर शहजादन के विहारे हुजूर शहजादन के विहारे कजावार मुबारक प्या सिकल शहजादा मुस्कुराइन प्या दिसण वारा जवान सहाबा रज़वानुल्लाह अजमईन मुस्कुराइन प्या अल्लाह जा रसूल कुर्बान हो जाओ दुनिया गुलाब जे गुलन में खुशबू वठे दुनिया रा बेल माओ दुनिया शहजादन के विहारे मथे मुबारक जवार सिंगाओ सही छो हुजूर मुस्कुराए ता फरमाए हमारे हाल असनिया ओ माखो पूछण वारो हमारे हाल अल्लाह मां मोहम्मद करीम के जन्नत जे गुलाब जा गुल बनाए दादा ये के नामे मोहम्मद मुस्तफा हुजूर जाने वेला सब को आखिर में यानी
फातिमा बतूल सा मोकलाइण ईंदा तो मोटंदा सब खां पहिरियां न्याणीअ जे घर फातिमा बतूल सा मिलण ईंदा हिक ॾींहुं घर जे अंगण ते परेशान हुजूर ता फरमाइल फातिमा पुत्र खैर ताए चेहरे ते गमगीनीअ जा गुब्बार थी परेशान ये छो जदी बाबा सुबुह को वठी कई शहजादा बिनी बचन के गोले अचे सुबुह खां वठी आइन मंझ जो टाइम शाहरुर न्याणीअ जे मथे मुबारक ते बोसो ॾिनो फरमायो फातिमा पुत्र पाण तो बचन के गोलण वञा हुजूर गोलींदा पिया चल रस्ते ते बकरार मिलियो निहारे चयो ॾे त ख़बर मुंहिंजा ॿई शहजादा काथे